कोट गुलाम अहमद में नीलम कुमारी की मुबैना अगवा केस में पुलिस पारां शक की बुनियाद ते सुनील कुमार कोहली के गिरफ्तार करण खिलाफ वारसन पारां एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। प्रेस क्लब कोट गुलाम अहमद आॾो गंगाराम कोहली, पवन कुमार ऐं ॿियनि पुलिस खिलाफ नारेबाज़ी कंदे चयो सुनील कुमार बेगुनाह आहे। मुज़ाहिरीन मूजिबि नीलम जे गुम थियण वक़्तु सुनील कुमार पंहिंजे दुकान ते मौजूद हो ऐं पाड़े वारा बि गवाही ॾियनि था। हिननि इल्ज़ाम लॻायो त पुलिस रुगो शक जे बुनियाद ते गिरफ्तार करे नाइंसाफ़ी कई आहे। मुज़ाहिरीन आला इख्तियारनि खां मुतालबो कयो त सुनील कुमार के आज़ाद करे इंसाफ़ फिराम कयो वञे। मुंहिंजो नालो पवन आहे। असांजो छोकिरो सुनील नाई जेको छोकिरी केस में खणी आया आहिनि थाणे ते नीलम ऐं चवनि था छोकिरी जा फ़ोटू आहिनि, छोकिरी खे तव्हां अगवा कयो आहे छोकिरे जे नाले ते, छोकिरी खे खणी आया आहिनि। असां छोकिरी खे खणी आया आहियूं गॾु, छोकिरी जा फ़ोटू वोटू ॾेखारिया आहिनि ऐं देविका जा छोकिरी जे केस में कयो। छोकिरी असांजी कोन्हे, ही ॿी आहे, गुनाह आहे, कोन थियो असीं छोकिरी जे केस में हा हू चए पियो की प्रेम नाई कोन्हे, हिन जो नालो आहे सुनील। ये असां 24 कलाक असांजे घर रहे थो सुनील, वो प्रेम नाई जो जी अलॻि कहिड़ा असां कोन था उनखे कोन सुञाणो। कैमरामैन शाहिद ख़ासि के लिए असान काइमकानी सां गॾु जावेद कालरो, सिन टीवी न्यूज़ कोट गुलाम अहमद।